इंडस ट्रिब्यून जी नाज़रीन खे नमस्कार। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध हाई कोर्ट सखर बेंच में। थोड़ी देरि पहिरियां ते इंतिहाई हिकु अफ़सोसनाक वाक़ियो साम्हूं आहे। पुलिस जी हिकु भारी नफ़री जी मौजूदगी में हिकु जवाबदार जंहिंजो नालो ग़ुलाम कादिर ख़रोस ॿुधाए पियो वञे, उहो उन हाई कोर्ट जे अंदरि घिरी करे अदालत में पेशी लाइ आयल रुख़साना ख़रोस नाले के नारी खे निशानो बणायो आहे, पिस्टल जा फायर कया आहिनि, जंहिंखे शदीद ज़ख़्मी हालत में सखर जे मक़ामी निजी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ऐं थोरी देरि पहिरियां ते SSP सखर अज़हर ख़ान साहब भी पहुता हुआ ऐं हुननि सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे। त हुननि जो चवणु आहे त असां हिन वाक़े जी जांच कयूं पिया त इन में कहिड़ी सिक्योरिटी लैप्स आहे ऐं हुन ज़िम्मेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई थी। जवाबदार पिणु पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जेको हिन वक़्तु पुलिस कस्टडी में आहे। यहाँ पे आए हैं, हमने उस बंदे को अरेस्ट कर लिया है, वेपन भी रिकवर्ड है और अभी तफ्तीश जारी है, देखते हैं इसकी क्या इंटेंशन है। अभी अभी इसका वाक़या आपके सामने, इसको चंद लम्हात हुए हैं, कभी जैसे तफ्तीश होती है तो आपके साथ शेयर करते हैं कि क्या उसकी ठीक है। कहा है कि चंद लम्हे पहले ये हुआ है, इसको जब तक पूरी तफ्तीश नहीं कर लेते तो मैं अभी किसी किस्म का कोई कमेंट नहीं दे सकता। जैसे इसकी तफ्तीश होगी तो हम सारे मराइल को देखेंगे और अगर कोई लैप्स है तो उसको फिर सिंध हाई कोर्ट ही उहा जगह जिते नारी रुख़साना जतोई खे निशानो बणायो वियो ऐं थोरी देरि हिकु कलाक पहिरियां ते जवाबदार कादिर ख़रोस नाले उन अदालत जे अंदरि मेन गेट क्रॉस करे मेन गेट ते अधु दर्जन लॻभॻि पुलिस वारा हर वक़्तु मौजूदु हूंदा आहिनि, जेके तलाशी वठी करे पोइ जवाब कंहिं माण्हू खे कंहिं साहिल खे या वकील साहिबनि खे अंदरि छॾंदा आहिनि। ऐं उनखां पोइ ही कैमरामैन तव्हां ॾेखारे सघे थो, ही वॉक थ्रू गेट आहे। मेन गेट ते सिक्योरिटी चेकिंग हूंदी आहे, उनखां पोइ वॉक थ्रू गेट आहे, हितां चेकिंग थींदी आहे, उनखां पोइ माण्हू अंदरि दाख़िल थींदा आहिनि। पर वॉक थ्रू गेट बि क्रॉस करे आयो आहे, मेन गेट क्रॉस कयो आहे, अंदरि घिरी करे अचे जवाबदार अची करे इन नारी रुख़साना खे निशानो बणायो आहे। इंतिहाई वॾो सिक्योरिटी लैप्स आहे, तमामु पुलिस जी इंतिहाई हिकिड़ी गफ़लत आहे। तव्हांखे कैमरामैन ॾिसी सघे थो, हीउ बिल्कुलु साम्हूं कोर्ट रूम्स आहिनि जिते अदालती कार्रवाई हलंदी आहे। मुअज़्ज़िज़ जज साहिबान ऐं वकील साहिबान ऐं जेके साहिलीन आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। ऐं पुठियां बिल्कुलु साम्हूं तव्हांखे जेका बिल्डिंग नज़र अचे पई, हू सिंध हाई कोर्ट बार जी जेका ऑफिस आहे, जिते हर वक़्तु समय वकील मौजूदु आहिनि। आरिफ अली सर असां बयानु कयूं, हितां पिया अचूं, उते पुलिस असांखे बयानु कयूं, वापसी मोटे अंदरि हाई कोर्ट में असांखे अंदरि ॿाहिरि बि न गेट खां अंदरि जिते मशीन चेकिंग थियल आहे, चेकिंग लॻल आहे, उते असांखे गोली हई न मुंहिंजी घरवारी खे ग़ुलाम कादिर नाले सां। उनजो भाउ आहे शहबाज़, अरबेलो हिनजो पीउ, मूसा ख़ान हिनजो ॾाॾो, शहज़ादो गाज़ी ख़ान, ऐं हिनजो माइटनि कुझु माना नज़ीर माइटनि हिन जा, ऐं सलीम नाले सां कुझु हुनजो ग़ुलाम कादिर जो सालो आहे। सभु हिन जेको छा न मेहर अली जो पुटु आहे, सईंदास नालो आहे, उहो हुते हुयो कोर्ट में। सभु हुया अंदरि, माण्हू फिरनि पिया। SSP साहिब खे चयऊं, माण्हू घुमनि पिया। अदालती अहाते जे अंदरि गोली हणी ज़ख़्मी कयल नारी रुख़साना ख़रोस खे सखर जे ख़ानगी अस्पताल हेरा मेडिकल सेंटर आंदो वियो आहे, जिते हुनजी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। पर डॉक्टर जो चवणु आहे त हुनखे पुठी में 2 गोली लॻल आहिनि ऐं उनजी जेका हयाती आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि आहे। हिन वक़्तु हुनजो इलाजु हलंदो आहे। ऐं रवायती तौर ते हेरा मेडिकल सेंटर जी जेका रवायत रही आहे, तारीख़ रही आहे बहसी जी, हिन वक़्तु बि जॾहिं उहा मरीज़ तड़पी रही आहे, तॾहिं बि उन जेको रिसेप्शन ते इहो ॾंज करे पई, रिसेप्शन जेके वेठा आहिनि त असांखे पहिरियां पैसा ॾियो त पोइ तव्हांजो इलाजु शुरू कयो वेंदो। ऐं पर पुलिस विच में अची वई, हुन चयो त असां ज़िम्मेदार आहियूं ऐं हिनजो इलाजु पुलिस कराईंदी, तव्हां मरीज़ जी दाख़िला जेका इलाजु आहे उहा शुरू कयो। हिन वक़्तु जेका मरीज़ आहे जेका इलाजु आहे हलंदड़ आहे। ऐं हिन वक़्तु डॉक्टरनि जो चवणु आहे त जेका हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि आहे, हुनजो इलाजु हलंदड़ आहे। ऐं हीउ तमामु वॾो सिक्योरिटी लैप्स आहे, तमामु वॾो सवाल पैदा थिए थो सखर पुलिस जे ग़फ़ल ते। ऐं हिन वक़्तु सखर मजमूई तौर ते बदमनी जेके ख़तरनाक लपेट में आयल आहे, पना कयल ऐं सखर जे छौरा मंडी में भत जी पर्चियूं अची रहियूं आहिनि। सखर जा 2-3 माण्हू अगवा थियल आहिनि ऐं शहर में आए ॾींहुं धाड़ा ऐं फ्रू थियनि था। ऐं उनखां पोइ अॼु जो हिकु जेको वाक़ियो आहे, सिंध हाई कोर्ट सखर बेंच जेका सिंध जी 3 वॾी अदालत आहे, उनजे अंदरि हिकु जवाबदार जो ॾींहुं ॾिठे जो दर्जने अहलकारनि जी मौजूदगी में मेन गेट अंदरि क्रॉस करणु अॻे वरी जेको वॉक थ्रू गेट आहे उहो क्रॉस करे अंदरि अदालती अहाते अंदरि बिल्कुलु जज जे जेके चैम्बर आहिनि उनजे साम्हूं कोर्ट रूम जे ॿाहिरां हिकु नारी खे गोलियुनि सां निशानो बणायो वियो। ऐं पुलिस जी कारकरदगी ते तमामु वॾो सवाल आहे